वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीची शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे घर आमद। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे वारसनि सां ताज़ियत कई। वज़ीर आज़म पारां हक़ जी जंग दौरान शहीद थियल उस्मान यूसुफ जे अज़्म ऐं फ़र्ज़नि जी वाखाण। सिंध तास मुआहिदे जे हिक तरफ़े मौती खे रद्द कयूं था। मुआहिदे में हिक तरफ़े मौती जी का शिक मौजूद नाहे। पाकिस्तान पंहिंजी आबी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ क़ौमी ताक़त जा समूरा वसीला कतबाड़ींदो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भारत ख़िलाफ़ हक़ जी जंग में कामयाबी ते टिनी फ़ौजनि जे सरबराहुनि ऐं बहादुर सिपाहियुनि खे भेटा पेश कई पई। शुक्राने जे ॾियारे ते जारी कयल पैगाम में सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ते सॼी क़ौम ऐं हथियारबंद फ़ौज जे बहादुर सिपाहियुनि खे भेटा पेश कयां थो। हीउ रुॻो पाक फ़ौज न पर पूरी क़ौम जी कामयाबी आहे। भारतीय गहराई जो पेशवराणी ऐं भरपूर अंदाज़ सां जवाब ॾियण ते फ़ौज ते फ़ख़ुरु आहे। पाकिस्तान सब्र जो मुज़ाहिरो कयो जंहिंजो दुनिया बि एतिराफ़ कयो। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी सलामती ऐं क़ौमी मुफ़ादनि ते का बि सौदेबाज़ी न कबी। दुनिया ॾिठो त केतिरा ई भेरा वॾे दुश्मन खे गोॾनि भर किरण में कुझु ई कलाक लॻा। हक़ जी जंग में शानदार सोभ ते शुक्राने वारे ॾियारे जे हवाले सां पंहिंजे पैगाम में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त भारत 6 ऐं 7 मई जे विच वारी राति पाकिस्तान ते हमलो कयो। भारतीय हमले में मासूम वारड़ा ऐं बेगुनाह पाकिस्तानी शहीद थिया जेकी जहाज़ भारत जो फ़ख़्रु हुआ। हाणे रख ऐं इबरत जी लामत बणियल आहिनि। शाहीन दुश्मननि ते असलाइता वार करे फ़ौजी तारीख़ में हिकु सुनहरी बाब लिखियो। दुश्मन जा फ़ौजी हथियारनि जा टेकूं ऐं हवाई अॾा हिकु पल में तबाह थी विया। हिंदुस्तानी राफ़ेल जंगी जहाज़ शाहीननि जे निशाने ते आया, ख़ुदा जे फज़ल सां तबाह थिया। क़ौम हथियारबंद फ़ौजनि सां शयुनि जी भित वांगुरु बीठी आहे। सिंध तास मुआहिदे जे हिक तरफ़े मौती बर्दाश्त जोगी नाहे। असां पंहिंजे आबी हक़नि ते हमले जो दिफ़ा कंदासीं। ऑपरेशन अलमरसूस जी कामयाबी जे ख़िते में भारत जे हथ ठोकी अस्करी बरतरी जो ग़रूर मिटी में मिलाए छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शुक्राने वारे ॾींहं ते पैगाम। ऑपरेशन बुनियाद अलमरसूस जी कामयाबी ते पाकिस्तान जी अवाम ऐं पाक फ़ौज खे वाधायूं। चयाईं अॼु पाक फ़ौज जी बहादुरी ऐं जुरत खे भेटा पेश करण जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहुं तजदीद आहे त जॾहिं बि वतन जी बका ते हर्फ़ अचे असां सभु मुतहद रहियासीं। कश्मीर मसइले जे हल लाइ अमेरिकी सदर जी आजियां करियूं था। भारत समूरे ख़िते जंग में धिकियो। भारत ते ख़ाली शहरनि ते हमला कया। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई कई। पाकिस्तान साबित कयो त इज़्ज़त बका ते सौदेबाज़ी नथी थी सघे। जंगबंदी लाइ दोस्त मुल्कनि जे किरदार जी वाखाण करियूं था। बड़ी खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी न्यूज़ ब्रीफिंग। चयाईं ऑपरेशन बुनियाद मरसूस में भारत खे भरपूर ऐं मुकमल जवाब ॾिनो। पाकिस्तान पंहिंजे हक़ जे तहफ़्फ़ुज़ लाइ गॾियल क़ौम जे चार्टर आर्टिकल 51 तहत दिफ़ा कयो। पाकिस्तान भारत जा 6 जहाज़ किराया। ॿिन्ही मुल्कनि जे DGMOs विच में 10 मई खां ॻाल्हियूं थियूं। DGMOs राब्तनि में छिकताण घटाइण ते इतफ़ाक़ कयो। दिल के लिए यलगार है तैयार
भारतीय जारियत खिलाफ जवाबी कार्रवाई ऑपरेशन बुनियाद मरसूस में तारीखी सोबतें अॼु सॼे मुल्क में शुक्राने जो ॾींहुं मल्हाए पियो वञे। पाकिस्तान या पाम हथियारबंद फौज खे भेटा पेश ॾींहं जी शुरूआत मस्जिदनि में क़ुर पाक जी तिलावत ख़ासि अवाम सां कई वई। वफ़ाक़ी राजधानी में इकहठवीं ऐं सूबाई राजधानियुनि में 21 तोपनि जी सलामी ॾिनी वई। मसारे काइद इलामाबाद जी मसारनि ते कारसी तब्दीली वारी पुरबकार तक़रीब मुनक़िद। सॼे मुल्क में शहीदनि जी यादगारनि ते गुल निछावर दुआया तक़रीबूं पिणु मुनक़िद। वज़ीर आज़म हाउस में तक़रीब मुनक़िद। मुख्य तक़रीब इस्लामाबाद में थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ख़ासि मेहमान ऐं टिनी फ़ौजनि जा सरबराह बि शिरकत कंदा। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जो चवणु आहे त भारतीय जारियत जे नतीजे में शहीद थींदड़नि जे वारसनि लाइ 1 करोड़ ऐं ज़ख़्मियुनि खे 2 लख रुपया ॾिना वेंदा। पाक फौज जे बहादुर सिपाहियुनि भारतीय जारियत जो मुंहतोड़ जवाब ॾिनो। मादरे वतन जो दिफ़ा हर पाकिस्तानी जो पहिरियों फ़र्ज़ु आहे। मुल्की इज़त ते को बि ठा न थींदो। ऑपरेशन बुनियाद मरसूस में कामयाबी ते शुक्राने जे मौक़े ते सिंध सेक्रेटरीट में झंडो चाढ़ण जी तक़रीब कोठाई वई। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह झंडो फड़कायो। सूबाई वज़ीर सलाहकार ख़ासि मददगार चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया ऑफिसर पिणु तक़रीब में शरीक। मुल्क सां मोहबत जे इज़हार लाइ क़ौमी तरानो वॼायो वियो। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल अवेस दस्तगीर जी मज़ार काइद ते हाज़िरी फातिह ख़्वानी करे दुआ बि घुरी वई। महिमान जी किताब में पंहिंजा तासुर लिखिया। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी जो चवणु हो त पाक फौज दुश्मन जे ग़रूर खे मिटी में मिलाए छॾियो। ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ते क़ौम खे वाधायूं ॾियूं था। पाक फौज भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। पूरी क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। असांजी फौज ख़िते में भारतीय बदमाशी खे नाकाम बणायो। पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर ऐं कोर कमांडर लाहौर लेफ्टिनेंट जनरल फयाज़ हुसैन शाह जी अलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी गुल रखी फातिहा पढ़ी वई। मुल्क जी हिफ़ाज़त कंदड़ जानू ॾींदड़ शहीदनि जी मज़ारनि ते बि हाज़िरी भरी वई। आला अस्करी क़यादत पारां निशान हैदर शहीद मेजर अज़ीज़ भट्टी ऐं निशान हैदर शहीद कैप्टन मोहम्मद सरवर जी मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया विया। निशान हैदर कैप्टन कर्नल शेर खान शहीद जी मज़ार ते बि गुल रखण वारी तक़रीब चादर चाढ़े दुआ घुरी वई। मुनानी वारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रक्सेब जो चवणु आहे त सीड़पकारनि जो पाकिस्तान ते एतमाद सुठो चवणु आहे। मुल्की महांगाई जी शरह में वाज़े घटिताई थी आहे। पाकिस्तान मुआशी बहाली वारे दग ते हली रहियो आहे। मुल्की मुआशी में इक़्तिसादी तरक़ीअ जो आलमी सतह ते इतराफ़ कयो पियो आहे। स्टॉक एक्सचेंज जे नफ़सियाती हद बहाल थियण ते वाधायूं था। छड़े मुल्क दुनिया थे ओ वही बुद्ध यार चुकालू दोस्त चुकालू छड़े मुल्क दुनिया ओ वही बुद्ध यार चुकालू हयाती रही तो सा अची हालोर बो मिठाण थो हडन ता वने मास कोरबो मिठाण थो हडन ता वने मास कोरबो। सिंध जो नामियारो सूफ़ी रागी सदरुद्दीन शाह राजते बीमारी सां झिड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए पियो। रागी सदरुद्दीन शाह राजते किम्स अस्पताल गंबट में फसा पूरा कया। संदसि मर्द नवदेरो आंदो पियो वञे। रागी गुर्दा फेल थियण बाद विके अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते हो। सिंध हुकूमत पारां संदसि माली मदद कई। सदरुद्दीन शाह राजते नवदेरो जे पीरकोट पाड़े में जनम वरितो। नंढे हूंदे खां ई राग विराग जी दुनिया में पेर बाधाई। सकाफ़त सियाहत खाते जे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह पारां रागी सदरुद्दीन शाह जे लाॾाणी ते दुख जो इज़हार। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे त सदरुद्दीन शाह राजती पंहिंजे फ़न ज़रिए हमेशह ज़िंदा रहंदो। सूफ़ी रागी जे विछोड़े ते पोइरनि सां दुख जो इज़हार कजे थो।
ठरी मीरवा वेच गोट तारको बडो में रोलू कतन हमलो करे नीगर के दाढ़ी मारे भी तो रोलू कतन 15 वरी जे वकार अहमद बाबर जे जिस्म जे मुख्तलिफ हंधनि ते चक हया जख्मी नीगर के ठरी मीरवा अस्पताल आंदो पियो जिते नीगर जख्म जा सूर नसर दे दम ॾिनो इलाइक़े पासे जो चमड़ा हेठि यूसी तारको बडो में रोलू कतन जो आसार वधी वियो आहे कुत्ता मार मुहिम शुरू कई वञे। रेती वेचो खेंजो थाने क्षेत्र में औरत मुबीना तौर आपघात करे छो कोट जादूमर में शादीशुदा औरत महानूर महर घर अंदर फावकाई जिंदगी जो अंता तो पुलिस चमड़ा है घरू अणबड़स अड़ो कदम खयो आहे जांच जारी आहे।